उमराधारी महासिंगरा थारी करान होड कोई है असी तव्हां सभिनी आयल महिमान असांजे अज़ीज़नि ग़रीबनि दोस्तनि सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। हिन ॻोठ जा असांजा पटेल असांजा वॾा सवाई सिंह ऐं गुलाब सिंह ॿई वेठा आहिनि। ॻोठ जा पटेल हू आहिनि, ॻोठ जा धणी हू आहिनि, असीं उन्हनि जा सोट आहियूं। असीं पंहिंजी को वॾाई कोन था करियूं, पर अता चानीअ साहिबु चयो त पाबूहर कीअं आबाद थियो, तव्हांजी पिडीगिरी छा आहे उहा तारीख़ ॿुधाइजो। जेका कविराज चई आहे मुंहिंजो न पर पंजनि राजनि जो राज कवि आहे मालनोर खानजी, खारियो, जखरियो, लोबार, मालनोर राणा पाबूहर। छहनि राजनि नरनि सभिनी जो राज कवि आहे। पिरोड़ ॿारट आहे, सभु नरा बि वेठा आहिनि, राज कवि बि वेठो आहे। हू पंहिंजे पुटे खे सेखारे थो, असांजा माइट असांखे सेखारनि था त हिक ॿिए सां हीअं हलिजे। गुलाब सिंह ऐं सवाई सिंह खां इजाज़त वठंदे ऐं मुंहिंजे ॻोठ जी हिस्ट्री ॾियणु चाहियां।